SUPS सदर ज़ैन शाह बबरलोई में धरणे ते फायरिंग की मज़म्मत कई आहे। सैयद ज़ैन शाह जो चवणु आहे त धरणे ते फायरिंग पुरअमन जिदोजहद खे बदनीयतीअ सां चिथण जी साज़िश आहे। ज़ैन शाह जो चवणु आहे त ही हमलो समूरी सिंध जे वजूद वफ़कार ऐं वसीलनि ते हमलो आहे। ज़ैन शाह जो चवणु आहे त हमले खे पाणी ते कब्ज़े जी साज़िश जो हिसो समझूं था। SUP जे सदर ज़ैन शाह बबरलोई में धरणे ते फायरिंग की मज़म्मत कई आहे। सैयद ज़ैन शाह जो चवणु आहे त धरणे ते फायरिंग पुरअमन जिदोजहद खे बदनीयती सां चिथण जी साज़िश आहे। ज़ैन शाह जो चवणु आहे त ही हमलो समूरी सिंध जे वजूद वक़ार ऐं वसीलनि ते हमलो आहे। ज़ैन शाह जो चवणु आहे त हमले खे पाणीअ ते कब्ज़े जी साज़िश जो हिसो समझूं था। अहम ख़बर नाज़रीन अवांखे ॾींदा पिया हलूं। SUPS सदर ज़ैन शाह बबरलोई में धरणे ते फायरिंग की मज़म्मत कई आहे। सैयद ज़ैन शाह जो चवणु आहे त धरणे ते फायरिंग पुरअमन जिदोजहद खे बदनीयती सां चिथण जी साज़िश आहे। ज़ैन शाह जो चवणु आहे त ही हमलो समूरी सिंध जे वजूद वक़ार ऐं वसीलनि ते हमलो आहे। सैयद ज़ैन शाह जो चवणु आहे त हमले खे पाणीअ ते कब्ज़े जी साज़िश जो हिसो समझूं था। नाज़रीन अवांखे नाम ख़बर के हवाले से आगाही ॾियूं पिया। SUP जे सदर ज़ैन शाह बबरलोई में धरणे ते फायरिंग की मज़म्मत कई आहे। सैयद ज़ैन शाह जो चवणु आहे त धरणे ते फायरिंग पुरअमन जिदोजहद खे बदनीयतीअ सां चिथण जी साज़िश आहे। ज़ैन शाह जो चवणु आहे त ही हमलो समूरी सिंध जे वजूद वक़ार ऐं वसीलनि ते हमलो आहे।